अदा साईं मुझा प्यारा भाइरो अस्सलाम वालेकुम। अदा मौलूद शरीफ़ सब से सलातूं सलाम सदा सैयदा आंते हज़ार। इन मौलूद शरीफ़ तमाम घणो मुजारे में विधो आहे, छो जो हिन मौलूद शरीफ़ के ख़ान साहब मौलूदन पढ़ियो आहे। जीअं त उस्ताद अयूब, हाजी इमाम बख्श, उस्ताद रसूल बख्श, उस्ताद मोहम्मद बख्श, उस्ताद कासिम खैरू माछी ऐं अब्दुल रहीम दड़े वारे। मुजारे जी इहा ॻाल्हि आहे त हिन मौलूद शरीफ़ जूं मिसराऊं कंहिं बि हिकिड़े नमूने सां कोन पढ़ियूं आहिनि। सभिनी ख़ान साहबनि अलॻि अलॻि नमूने सां पढ़ियूं आहिनि। मूं वॾी कोशिशि कई आहे त हिन मौलूद शरीफ़ जूं सही मिसराऊं मिलनि, पर इहो नामुमकिन आहे। मूं हिसाबु लॻायो आहे त 9 मिसराऊं पढ़ियूं वियूं आहिनि ऐं हाणे मरहूम ख़ैर मोहम्मद सोलंकी ऐं रशीद सोलंकी जेके उस्ताद कासिम जा हमरा थी रहिया आहिनि, अब्दुल रहमान दड़े वारे खे बि ॿुधी ॾिसो। अला कंदो त इहो तव्हांखे पढ़त सुठी लॻंदी ऐं मज़ो ईंदो। ऐं अक्सर करे जेको आहे सो नाले वारी मिसरा किन जेको आहे सो हयात जी पढ़ी आहे ऐं किन पढ़ी आहे फैज़ मोहम्मद जी, पर मुंहिंजो अंदाज़ो ऐं मुंहिंजे हिसाब सां त इहो फैज़ मोहम्मद जो मौलूद आहे। ऐं इनशा अल्लाह जेको आहे सो तव्हांखे मज़ो ॾींदी। ही पढ़त तव्हां अब्दुल रशीद ऐं खैरू माछी ऐं अब्दुल रहमान दड़े वारे खे ॿुधी ॾिसो। महिरबानी।